खुदा ताला कहाँ के तांजी औलाद के तांजे खानदान के तांजे इब्राहिम में रखे आमीन तांजे बच्चे में खुदा ताला रिज़्क़ में बरकत अता फरमाए खुदा ताला हुजूर पाक के तस्वीर में कहा कि हर आफत हर आजमाइश हर तकलीफ को आप पनाह में रखें मां गुज़िरियल 4-5 सालनि खां जमायत के पंहिंजे वाक़ेदारनि खे इहो ॿुधाईंदो आयो जो तव्हां ज़हनी तरीक़े सां तयारु रहिजो छो जो महांगाई एतिरी मथे हली वेंदी जो तव्हांजी सोच खां ॿाहिरि हूंदी ऐं अॼु उहा महांगाई तव्हां ॾिसो पिया इहो छड़ो पाकिस्तान में न आहे पाकिस्तान खां ॿाहिरि बि साॻी शुरू थियल आहे इंशाअल्लाह ताला खुदा तव्हांखे महंगाई जे बोझ खां वज़न खां बि इंशाअल्लाह ताला ॿाहिरि मां हमेशह तव्हांखे जमायत के वाक़ेदारनि खे दोस्तनि खे इहो ई चवंदो आयो आहियां जो अॻिते औलाद जी तरबियत ऐं तालीम ते ध्यानु ॾींदो त इहो ई शइ कमु ईंदी तालीम सां तरबियत चङी न हूंदी त उन मां फ़ाइदो न थींदो इंशाअल्लाह ताला खुदा तव्हांजी औलाद खे नंढनि खे नेक राह ते हलाए आमीन खुदा ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए आमीन जीअं त तव्हांखे ख़बर आहे ये दरगाह चाहे गम हुजे खुशी हुजे हमेशा फौज जे कमु आई आहे ऐं उन ई रस्ते ते असांखे हलणो आहे इहो बि मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां अगरि तव्हां मां कोई सम्झे थो करोना खत्म थी वई आहे त उहो ग़लति आहे मां तव्हांखे मिसाल थो ॾियां हिकु वक़्तु हो जो मलेरिया जे करे लखे माण्हू मरी विया लेकिन मलेरिया जो इलाज निकिरी आयो माण्हुनि जी ज़िंदगियूं बची पयूं लेकिन मलेरिया अॼु ताईं हले थो करोना जे करे काफ़ी माण्हुनि जी मौतूं थियूं ख़ुदा जी वॾी महिरबानी आहे करम आहे करोना जो बि इलाज निकिरी आयो आहे जंहिंजे करे अॼु असां इहो घुमूं पिया लेकिन इहो यादि रखिजो जीअं अॼु ताईं मलेरिया हले पई करोना बि हैरान थी करोना ख़तमु न थी आहे तंहिंजे करे तव्हांखे ख़्यालु अञा बि रखिणो आहे जो मसां करोना ख़तमु थी विया अञा बि तव्हांखे ख़्यालु